बिडशा मां ख़बर ईंदा हलो त सिंध एम्प्लॉइज अलायंस पारां DRA न मिलण ऐं पेंशन कटौती ख़िलाफ़ 23 सेप्टेम्बर 2025 खां 27 सेप्टेम्बर 2025 ताईं एहतजाज जो सॾु समूरी सिंध में सरकारी इदारनि खे तालाबंदी मुकमिल लॉकडाउन। सिंध जे समूरनि सरकारी इदारनि में अॼु खां तालाबंदी कई। मेन प्राइमरी स्कूल बिडशा, अली वलीउल्लाह स्कूल बिडशा, उर्दू मेन प्राइमरी स्कूल बिडशा समेत ॿिया सरकारी स्कूल बंदि रहिया। सिंध सूबे जा ॿियनि शोबनि सां गॾोगॾु सरकारी स्कूल बि बंदि रहिया, जॾहिं त दफ़्तरनि में कम बि न कयो वियो। पेंशन जे कारे कानून लाइ सिंध जा मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल। संदन ज़िंदगी जे आख़िरी सहारे पेंशन जी कटौती वारे कारे कानून लाइ पंहिंजे इदारनि खे तालो लॻाए अनोखो एहतजाज। सिंध सेक्रेटरीट जी तंज़ीम सनवा पारां सिंध एम्प्लॉइज अलायंस जे एहतजाज जी हिमायत जो ऐलान। उस्तादनि तरफ़ां 24 सेप्टेम्बर जी इलेक्शन ड्यूटी जो बाइकाट हुकूमत सिंध लाइ वॾो चैलेंज बणिजी वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।